नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे खिपरो खां ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो लक ॻोठ गुलाम हुसैन दर्स वारिया मोरी में मेघवाड़ बिरादरी जे 9 घरनि खे अचानक बाहि विकोड़े वई, जंहिं नतीजे में बाहि सबबु गागन मेघवाड़ जूं 8 बकरियूं, 1 गाबू ऐं 1 गॾे सड़ी मरी विया, जॾहिं त घरनि में पयल कणक समेत अलतल सड़ी रख थी ढेर बणिजी वियो। इन मौक़े ते ॻोठाणनि साफ़िन अॻियां एहतिजाज कंदे चयो त जीअं ई असांजे घरनि खे बाहि लॻी त असां म्यूनिसिपल खिपरो जे अमले खे इतला ॾिनो, पर 4 कलाक गुज़रण बावजूद बि फायर ब्रिगेड गाॾी न पहुती ऐं असां पंहिंजी मदद पाण ते बाहि खे उजाईंदा रहियासीं। हिननि चयो त असांजो हेॾो सारो नुक़सानु थियण बावजूद कंहिं बि सियासी अॻवान सार न लधी आहे। हिननि वधीक चयो त बाहि सबबु गांगन, पूनमो, चतरो, रिणमल, मिर्चू, मानू, हीरालाल, सतराम, हीरूमल समेत ॿियनि जा 12 घर सड़ी विया आहिनि। हिननि वस वारनि खां वार जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।